मामा काथे आ छोरा मामो? तोखे थो चवां, अंग्रेज़ी में मामा चवंदा आहिनि माउ खे। ऐं पीउ खे? पापा। इहा वरी कहिड़ी ॿोली आहे? माउ खे मामो था कनि, पीउ खे पापो था कनि, ऐं बाक़ी मामे खे वरी छा था कनि? अंकल, अंकल माना मामो। अंकल त वरी मां ॿुधो आहे चाचे खे कंदा आहिनि न। चाचे खे मामे खे ॿिन्हिनि खे अंकल कंदा आहिनि। पोइ ख़बर कीअं पए त इहो मामो अथसि की न चाचो अथसि? मामा अंकल माना मामो, चाचू अंकल माना चाचो। हे घर बि न हलियो। मां तोखे सॾु छो कयो हुयो? छो कई हुई? तोखे अंग्रेज़ी में पाणी घुरण खां मूंखे पाणी ॾियो। इहा अंग्रेज़ी आहे? सर चयो आहे जेसि ताईं सिखी नथा वठो तेसि ताईं ईअं ॻाल्हायो। पाण अंधो मंडूआ छा? लाग ढरकण उथी पी। मामा प्लीज़, वी यूर औलाद, नॉट पहाड़ जो पुटु। यू पीउ जो पुटु, नट माउ जो। पाणी पी पियो वञी पीउ खां घुरो। प्लीज़ हैंड तो ॿधाए। हैंड ॿधु जा ॼंघा ॿधु, मां नथी सुञाणियां। ट्रो ई थी जंहिंखे मनी दियां। कर मांखे गुनहगार, बुछड़ी औलाद, कयां थी तव्हांजे पेट जो बिलो। थैंक यू वेरी मच। थैंक यू न मिटी, जहिड़ा उस्ताद तहिड़ा शागिर्द। मानी खाधव? हा हाणे ई बसि कई आहे। छा खाधव? फार्मी कुकुड़। मंझंदि जी मानी मां ई कंदी आहे न। अॼु बोड़ में खटाण विधमि ऐं ॾही, पोइ त बोड़ लश थी पियो। असांजे अलाए कॾहिं नसीबु थींदो तव्हांजे कुंवारे हथनि जो बोड़। जॾहिं हुकुम कयो। छोरी तव्हां भला इज़त खे मश्किल सम्झो आहे छा? कल्ह मोरा का भतु न भतु आहे, अॼु बोड़ जी ज़री न भती आहे। मुड़ुस जे घर वञी मतां इहे हर शइ चटे वञो, उते ॼुंडा पटींदव ससुरियूं। स्कूल जी हिकिड़ी मिस सां पई ॻाल्हायां, सॼो तव्हांजो ॻाल्हाइणु ॿुधईं। चइजांइ त टीवी जो आवाज़ु हुयो, ड्रामो पियो हले। माण्हू एतिरा बि चरिया न आहिनि जेतिरा तव्हां सम्झो था। ऐं माई छिती लॻी वेठी आहे त मां का बोड़ न आहे भतो। ॾाढी मां अॼु ॿ टालू वधाए विधा आहिनि, हिननि जो बोल अलाह भरे। हाणे पाण मुंहुं ॾिजांवसि, मां तव्हां खां पंहिंजो बूथ पटाईंदुमि छा रोज़ु रोज़ु? हा मिस, ॾाढी जेको ॿटालनि जो बोड़ हुयो न, इहो सुबुह वारो हुयो। रंधिणे में पियो अथव फार्मी कुकड़ जो बोड़, खणिजो। पिणे कुकड़ कुठो कनि, माणे आई कब्रिस्तान में कुकड़ कुई वई। असां ॿटालुनि खां था सिकूं पिया, हिननि खे कुकड़नि जी लॻी आहे। भोग करणु त कोई तव्हां खां सिखे ॾाढी। भोग छाजो आहे? मिस फारिया आहे न, धीअ ख़ुशि लॻी पई आहे। वयव त वरी मुंहुं ई न कयो मोटी। चाची मां हाणे कंहिंखे दाह ॾियां? केरु कंदो मुंहिंजी दाद फ़रियाद? कल्ह मां का भतु न भतो आहे, अॼु मां का बोड़ जी ज़री न भती आहे। मां कंहिंखे दाह ॾियां? काॾे वञा? जे बेज़ार थियो त उहो मां सां ॻाल्हि कयो, बाक़ी ट्रिका पंजा करण जी का ज़रूरत न आहे। वॾो शैतानी दिमाग़ आला तो वटि, पाण खुटाए वरी माना जहिड़ो शुरू थी करे। चाची तव्हां मूंखे कसम खणायो, हे जेके इहे कम करे थी न, इहा मुड़ुस थी घुरे। तव्हां बि ॾियोसि पेर में जुती, करायोसि शादी, जान छुटे। जवान धीअ घर में वेठी आहे, ईअं न कंदी बाक़ी तव्हांखे पटका पाराईंदी। माई हे त ॾिस अलाह खे मन, तो वटि हर शइ जो हल मुंहिंजी शादी आहे। एतिरो ई शौक़ु थी न त टियों मुड़ुस वटि पाण कर शादी। हे कुंवारी आहे, कुंवारियूं ईअं हूंदियूं आहिनि। असां बि कुंवारियूं हुआसीं, असां बि ॾिठासीं, पर हे बुछड़ी नंबर 1 आहे, सरकारी चलवांज, 17 ग्रेड अची थोकी। काल हले थी। करायो मुंहिंजो मुंहुं कारो, सॼो ॿुधई मिस। हाणे मां स्कूल में मुंहुं खणी घुमण जहिड़ी रहंदसि? हूअं त तुंहिंजी वॾी इज़त आहे स्कूल में। धीअ लाइ जे नाले सुभाणे अचो, अॼु खुलिया न आहिनि। घणा आहिनि? आउं खुलिया ॾींदसि। 5000 आहिनि, अथी खुलिया। छो ग़रीब सम्झो आहे छा? 100 रुपयो कटींदसि। कहिड़ी ख़ुशी में 100 कटींदी आहे? पिणे जी शादी आहे छा? जॾहिं 5000 खुलिया न थींदा आहिनि त 100 या 50 जी शइ वठणी पवंदी आहे न। आउं बि तोखे 5000 खुलिया पई करे ॾियां, 100 रुपया त ख़ैरात कटींदसि न। नथो खपे, असांखे खुलिया कराइणा ई न आहिनि। तूं पंहिंजो ॿुधाए, तूं घणा पई ॾियणु चाहीं? मां त चवां थी माफ़ कर त सभ खां भलो। असीं माफ़ कयूं कोन, हम भीख नहीं मांग रहे, हम अपना हक मांग रहे हैं, और हक छीन के लिया जाता है। तव्हां अलाए कहिड़ा फ़क़ीर आहो, बड़ा फ़क़ीरी लॼाई अथव। माना जेको ख़ैरात घुरे उहो बुरो आहे। वाह, इहा कहिड़ी मंतक आहे? माई हाणे जान छॾ, पर 10-20 ई ॾेई छॾ। अटो ॾियां? अटो आउं वठां कोन, सेठ मना कयो आहे। उन ॾींहुं खैरी वठी आई भत, ख़बर थी सेठ छा कयो? प्लेट बूथ में वाहे कढी,
चए तोखे पैसनि कमाइण खां मोकिलियो या भत खां मोकिलियो आहे जो भत वठी आई आहीं? हिकु अलाह नाले ॿियो वरी हलवे सां मानी। ॾिस मुंहिंजी ॾियारी ख़राबु न कर, सेठ मूं ते कावड़ंदो, मुंहिंजो ॾींहुं ख़राबु थी वेंदो। पैसनि खां मूंखे खपाए, पोइ खोड़ पैसा थींदा। तोखे वठंदो केरु हुनजी ॻिची में? कसम ते सची ॿुधा, वेले ते घणियूं मानियूं खाईंदी आहीं? निकिर इज़त सां निकिर, मौत भर मानियूं थी घणी। घर में त वॾी इज़त आहे तव्हांजी। माटेली माउ आहे घर में, बर्दक त हूंदो न, काथे सहंदी मूंखे? तॾहिं त चवां थो शादी कयो, मूंॾे अचो, माटेली माउ वारो किसो ई ख़तमु थी वेंदो। मूंखे शर्म थो अचे। कूड़ हणंदे शर्म नथो अचेव, मूंसां फ़ोन ते ॻाल्हाईंदे शर्म नथो अचेव, बाक़ी शादी जो ॿुधी शर्म थो अचेव। वॾियूं फंटागिरियूं सिखी विया आहियो। ॻाल्हियुनि ॻाल्हियुनि में बेइज़तू था कयो। न न, मां बेइज़तनि जी बेइज़ती न आहियां कंदो। बसि मां फ़ोन रखांव थी, आईंदा मूंखे फ़ोन न कंदा कयो। मज़ाक थो कयां, दिलि ते छो था वठो, दिमाग़ ते वठो न। बसि मुंहिंजो नंबर डिलीट कयो ऐं विसारे छॾियो त कॾहिं मां ऐं तव्हां कॾहिं ॻाल्हायो आहे पाण में। सफ़ा ईअं माना? जी, अलाह हाफ़िज़। अलाह साईं तव्हांखे मूंखां वधीक प्यारो इंसानु ॾींदो। पर मूंखे त तव्हां था खपो। सॉरी, आई एम नॉट अवेलेबल। ओ वण जे हेठों वेठा हुयासीं कल्ह शाम, ओ वाइदा कयासीं कसम खयासीं, वाइदा कयासीं कसम खयासीं, ओ छिनी कई सफ़ादार, वण जे हेठों वेठा हुयासीं कल्ह शाम। चाची भला मुश्किल थी, पुराणो ज़मानो यादि आयो थी छा? ॻाल्हि त तुंहिंजी सही आहे, यादि त आयो आहे गुज़िरियल ज़मानो। चइबो त मथो भले अछोछी वञे ऐं ॾंद भले भॼी पवनि, मुयल माण्हू जीअरा आहिनि न पोइ बि दिलनि में। हाओ छाकाणि न भला, इहे ॻाल्हियूं के विसरण जूं आहिनि? ड्रोही थी रसूल जी चाची, अॼु मूंखे पंहिंजी प्रेम कहाणी त ॿुधाए। वॾी का दलीर न आहे, क़ुर सोम तोवारे चाचे खे न अञा हिकिड़े ॿिए माण्हू खे यादि कयो। अब्बो चाची माना हे तूं अछे मथे सां ॿारनि बचनि वारी पोटनि जी मालकियाणी, तूं पराए मुड़सालुनि खे यादि थी करे? क़ुर सो मोरा मुंहिंजो चाचो हो, सादो हो वीचारो, माना उहो दिमाग़ न हुउसि, अलाह वारो फ़क़ीर हो ॼण। सादो माना कीअं चाची? सफ़ा लट लाहे पियो घुमे त पराए पंहिंजे खे न पियो सुञाणे। आई बसि वीचारो पूरो सारो हो। हिकु दफ़ो हुनजी माउ बीमार थी पई त अॻे त इस्पताल त न हूं न, पोइ हकीम धकीम हूंदा, पोइ हकीम ॾे वियो, चई हकीम साहिबु मुंहिंजी माउ बीमार आहे, मूंखे दवा ॾे। पोइ हकीम ॾिनी दवा? हा हकीम दवा ॾिनी, हिन खे चई त हे शरबत वठि, हे लोॾे लोॾे अमड़ खे पीआरजांइ। हे जो घरु आयो त अमड़ खे थो लोॾई, लोॾे लोॾे माई जो साह ई कढी छॾियईं, पोइ त इहो ज़ोरी दवा विझे उन खे।